मेरा महबूब कैसा था कोई कुरान से पूछे, बू बकर उमर हैदर उस्मान से पूछे। आज भी गलियां मदीने की गवाही दे रही हैं, कोई मस्जिद किसी मिंबर किसी दरबान से पूछे। मेरा महबूब कैसा था कोई कुरान से पूछ। शादी किस्मत लकी हो गई, मक्की हो गई, मदनी हो गई। शादी किस्मत लकी हो गई, मक्की हो गई, मदनी हो गई। सानू मिलिया हुसैन दा नाना, साडी जन्नत पक्की हो गई। क्या हुस्न रसा सोहने सरदार नबी दा, चन देख के शर्मावे सिंगार नबी दा। सीरत सूरत प्यारी जहंदी, आशिक दुनिया सारी जहंदी। हिक मैं नहीं दीवाना संसार नबी। काबिल सदर वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ हाज़िरीन जमात, मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मज़ीद दोस्तों, भाइरों बुजुर्गों, शवीयों सिपारो सूरे हुजरात मझा हिकड़ी आयत करीमा अवां दोस्तन जी खिदमत आलिया में तिलावत कई आ। रब करीम जे बारगाह इलाही में दुआ है, बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री, अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन, दोस्तन जूं मेहनतूं कावशूं कोशिशूं अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए। सब जो आमीन। बियो मर्तबा हिनी जगह ते दोस्तन जे इसरार ऐं वॾड़नि जे हुक्म ते माज़ूर थियो आहियां। तादेर जेका घड़ी वियूं, रब करीम जो कुरान समझी करे उथूं, मेन मक़सद आहे अमल। जंहिं बि जगह ते रब रहमान जो कुरान हलंदो आ, उते रब करीम जी रहमत वसी पवंदी आ। हर ज़ेन जा माण्हू रहनि था, के वरी अहिड़ा दोस्त बि आहिनि चवनि था मौलवी साहब रोज़ जलसा, महीने में साल छमाही तव्हांजा प्रोग्राम खुटनि ई कोन था। मां जवाब मामलात अहिड़ा थी वेठा आहिनि, हिन टाइम वक़्तु इन मकाम ते पहुतो आवां खे मालूमात आ, हर जगह ते फितनो ही फितनो आ। ये जलसा हलन था, पोइ कुरान ॿुधूं था, कुझु मिड़े ईमान जी ताज़गी थिए थी। ये कुरान जा जलसा पिया थियनि, छो त कुरान ॿुधण सां ईमान ताज़ो थींदो आहे। अज़ीज़ दोस्तों, कुरान ॿुधाइण, कुरान ॿुधण, इहा बि अल्लाह जी अज़ीम नेमत आहे। हिकड़ियूं रब करीम जूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जो उन्हनि नेमतुनि मां मुस्लमान भी फ़ाइदो वठंदो आहे त काफ़िर भी फ़ाइदो वठंदो आहे। आसमान अल्लाह जी अज़ीम नेमत आहे। अब आसमान जे शाम में जेकॾहिं कलमे वारा रहनि पिया त कलमे जा इनकारी कोन पिया रहनि पिया। दीन सां मोहबत करण वारा भी रहनि पिया त दीन जा दुश्मन भी रहनि पिया। माना आसमान वारी नेमत मां जे मुसलमान फ़ाइदो वठे थो त काफ़िर भी फ़ाइदो वठे थो। ज़मीन अल्लाह जी नेमत आहे, इन नेमत मां मुसलमान फ़ाइदो वठे थो त काफ़िर भी फ़ाइदो वठे थो। उज़वा अल्लाह जी नेमत आहिनि, जहिड़ा ॿ हथ मुसलमान खे अहिड़ा ॿ काफ़िर खे, जहिड़ियूं ॿ अखियूं, ॿ कन, नकु, ज़बान, चप, ॿ पेर, जहिड़ा उज़वा इहे मुसलमान खे, अहिड़ा उज़वा काफ़िर खे। पर ॿ अहिड़ियूं नेमतूं आहिनि अज़ीज़ो, अल्लाह पाक फ़क़त मुसलमाननि खे अता कई। उहे कहिड़ियूं आहिनि? हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। हिकु कलामुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह। मुंहिंजो ईमान वा अक़ीदो आ त नबीअ जो कुरान ही किताबनि जो इमाम आ, मुहम्मद मुस्तफ़ा नबीअनि जो इमाम।
दुनिया जा गुल मेड़े जे कदे मुकाबलो कंदासी त गुलाब जे गुल जो मुकाबलो नाए। मोती त घणा पर जे कदे भेट कंदे याकूत ऐं मरजान जो मुकाबलो नाए। पानी त घणा पर ज़मज़म जे पानी जो मुकाबलो नाए। दुनिया जे अंदर शहर त सवे सुहणा पर नबी पाक जे मक्के मदीने जो मुकाबलो नाए। महीना त ॿिया भी घणा पर रमजान जे महीने जो मुकाबलो नाए। ॾींहं त ॿिया भी घणा पर जुमे जे ॾींहं जो मुकाबलो नाए। रातियूं त ॿियूं भी घणियूं पर क़दर वारी रात जो मुकाबलो नाए। नबी त सब मकाम वारा इज्जत वारा पर नबी पाक मिठे महबूब मुहम्मद जो मुकाबलो नाए। मां दोस्तन के बुधाईंदो रहंदो आ सारन किताबन जो इल्म अल्लाह मेड़े नबी जे कुरान में रखियो आ। 1.25 लाख नबी जो आदतूं सिफतूं खसलतूं मेड़े अल्लाह हिकड़े मोहम्मद जो सिंगार बनायो। ॾाढे तो सुभान तव्हां असां के मुफ्त में कुरान मिलियो आहे इन जे करे तव्हां असां के कदर ना आहे। असां जा उस्ताद मोहतरम साईं मोहम्मद मुराद बनजलगा वारा रहमतुल्लाह अलैह पो मां साईं जा हवाला तकरीर में ॾींदो रहंदो आ ता त इन जो अजर भी साईं के मिले। पो कदे करे टे पारी खां बाद वेंदा हा पो असां भी वेंदा से साईं सा कचहरी जे ला। पो साईं ने चवंदा पुट जे वडेरे वट कुरान जो इल्म न हुंदो इयो वडेरो ऊंधा फैसला कंदो। पो साईं हिकड़ो वाक्य बुधाईंदा त के जगह ते गोठ में हिकड़े मौलवी साहब पढ़ाई नमाज पो नमाज में आलम सगोरो वियो भूली अब कुरान भी दरिया वा नमाज भी हेडे होडे करे इंसान जो ज़हन वेंदो त मौलवी साहब चयो त मां 4 रकाता पूरियूं कयूं न जमात हिक ते मौलवी बे ते अब मौला जी जिद भी दाला बना दे न से। मौलवी साहब चयो मां नमाज पूरी कई रकाता 4 पूरियूं पढ़ियूं न जमात चवे 3 त चे साईं बुधाईंदा त पहरड़ी जो हिकड़ो वडेरो पो सिर्फ जे आखिरी कुंड ते वेठो उथी करे मौलवी साहब जे बाग वते उस्ताद कलाक दियो जमात सा तो जो झेड़ो आ चक्रियूं हलंदियूं मामलो केड़ो आ जे मसलो यो आ त मां चवां तो नमाज पूरी पढ़ाई आ जमात चवे थी नमाज तू खुटाई आ नमाज ॿीहर अदा थींदी त वडेरो कंदो आ जे उस्ताद गाल बुध हे कुल कूड़ा तू हिक मुलो सजो आ तोके कुछ असां जी भी गाल मनणी पवंदी। मुंजो फैसलो इयो आ उस्ताद नमाज केड़ी आ जे 3 पारी वारी जे उस्ताद रकाता घणियूं आहिनि जे 4 जे उस्ताद मां कोठ जो चङो भी आ वडेरो भी आ माण्हू मुंजी इज्जत भी कंदा आहिनि तोके मुंजी फतवा मनणी पवंदी। जे बा केड़ी गाल आ जे उस्ताद मसलो इयो आ त सुभाणे 3 पारी वारी रकात में नमाज रकात 3 पारी वारी नमाज में रकाता पढ़ जाए 5 चे जो उस्ताद आहे त रकात जो झेड़ो न पो हिक कटे अजवारी में ठोकींदा रे हुआ भी नमाज पूरी बाकी झेड़ो अरे निभागा को चावरन जो कटो आ जो हेडे होडे लाहे रखंदे हे शरीयत जो मसलो। पो साईं ने फरमाइंदा पुट जे वडेरे वट कुरान जो इल्म न हुंदो त पो एड़ा ऊंधा फैसला जो अज के त इंशाअल्लाह अल्लाह जे कुरान के समझना। साईं मुफ्ती मोहम्मद तकी साहब पांजे किताब में अजीब नुक्तो आंदो हालांकि शान अहले बैत इंशाअल्लाह मुझो बयान थी चो सुभान अल्लाह अकबर कबीरा मुफ्ती मोहम्मद तकी साहब पांजे फतवा जे किताब जे अंदर एकड़ो वाक्यो आंदो नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा नबी पाक मोहम्मद करीम दे मदीने का चंद मीलन ते बस्तिया 17 सालन जो नौजवान नबी पाक मोहम्मद करीम जो कलमो पढ़ी सहाबी बणियो आ 20 ॾींहं नबी जी महफिल मिली आ 20 ॾींहं इमाम अल अंबिया दे कचहरी में बैठो आ शाम जो पहरा अर्ज कंदो पियो आका मां बगैर पुछण जे तो मोहम्मद करीम जो कलमो त पढ़ियो आ पर दिल में ख्याल आयो अको मुझो नाराज होंदो छाजे करे वडो पुटरो अबे जो मां आया कमकार में हथ वंडराईंदो आ। अल्लाह अकबर कबीरा शाम जो पहरा नबी पाक मोहम्मद करीम का मोकल वठी करे पांजे अबे जे दरवाजे आयो आ
चौन सुभान अल्लाह। अबो चौंदो पिया कादो ईंदो पिया अब्बा जे नबी मोहम्मद करीम जो तू वडे में वडो कतर मुखालिफा उन मोहम्मद करीम जो मां कलमो पढ़ी सहाबी बणियो अबो नाराज अम्मा भी नाराज। अबो चौंदो पिया नबी पाक मोहम्मद करीम जो कलमो तो पढ़ी आयो कुरान सिखण को न दींदो मां। सहाबी चौंदो पिया अब्बा घबराए ना जे नबी पाक मोहम्मद करीम जो अल्लाह कलमो पढ़ायो तो कुरान भी अल्लाह सिखाईंदो। डाडिया तो सुभान अल्लाह वो छा कंदो जेके नबी पाक मोहम्मद करीम जे मदीने जो काफिला मोटंदा रस्ते ते अगु वठी बेंदो काडो ईंदा पिया जे नबी पाक मोहम्मद करीम जे मदीने मां पो पुछा कंदो तमाके इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो दीदार मिलियो दीदार त मिलियो ज़ियारत कइया ज़ियारत त कइया कुर्ब मिलियो कुर्ब भी मिलियो पो के कुरान आयत याद के लाइन याद नवरत गजा पुछा कंदे कंदे 3 सालन में मोहम्मद करीम जो कुरान को याद कयो चौन सुभान अल्लाह। ये नबी पाक मोहम्मद करीम जा सहाबा अल्लाह अकबर कबीरा जो तमा संगे कुरान जो कदर नाए इन दे करे तमा सांजी कुरान देला कुर्बानी नाए इन कुरान जी तालीम के हासिल करण देला कुरान जे निजाम के फाल करण देला सहाबा दे इज्जत जो कुर्बानी जान जी कुर्बानी माल जी कुर्बानी बच्चन जी कुर्बानी नबी पाक मोहम्मद करीम जो सहाबिया हजरत साद रज़ी अल्लाह तआला साद नाले तमाके केई मोहम्मद करीम जा सहाबी मिलंदा हजरत साद जो चेहरे ते नबी पाक मोहम्मद करीम जी निगाह नबूवत भैया मावादन में चोदो वो हस्ती जो नबिया वो वस्ती जो नबी वो इलाके जो नबी वो कौम जो नबी वो खत्ते जो नबी वो इलाके जो नबी वो तहसील जो नबी वो डवीदन जो नबी पर इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा वो नबिया शिमाल जो नबिया जुनूब जो नबिया मशरिक जो नबिया मगरिब जो नबिया इमामन जो नबिया अतीलन जो नबिया शहीदन जो नबिया गाज़िन जो नबिया अरबिन जो नबिया अजमिन जो नबिया तालिबन जो नबिया आलमन जो नबिया सालिहन जो नबिया मोहम्मद मुस्तफा जो नबियन जो नबिया कोल अल्लाह जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। चौन सुभान अल्लाह। इमामुल अंबिया जो फरमाना बुखारी जे अंदर इनो नबी पाक फरमायो जेको नाज़रा कुरान पाक दी तिलावत कंदो नबी जे सरदार फरमायो अल्लाह तबारक व तआला हरफ वद तहने क्यों अता फरमाइंदो हुजूर ये भी जुमला फरमाया मां मोहम्मद मुस्तफा ये कोन तो चवा अल्फ लाम मीम एकड़ो हरफ हुजूर फरमायो अल्फ अलगा लाम अलगा मीम अलगा अल्फ ते दने क्यों लाम ते दने क्यों मीम ते दने क्यों जेकरे अल्लाह तबारक व तआला कुरान के अंदर ऐलान करे हर फरब ते दर क्या मिलंदा त पढ़ी पढ़ी अंधा दी पवा पर तमाजा जो कुरान पाक के पढ़न देला तैयार ना हो नर तक जा अल्लाह अकबर कबीरा न कुरान करीम देला सहाबा जी वडी कुर्बानिया नबी पाक जी कचरिया नबी जो सहाबी हजरत सैद रज़ी अल्लाह तआला न सैद नाले तमाके नबी करीम जा केई सहाबा मिलना हजरत सैद हजरत आसम जो भाटियो मोहते माता दंत भी वड़ा रंग जो काड़ो नबी पाक मोहम्मद करीम दी निगाह नबूवत पइया रोई वेठो इमामुल अंबिया फरमायो सदरों दो पया आका मां पांजे किस्मत मुसीबत नाल भी कया दो पर इन गाल रोआयो इतनी मुजी उम्र थी वैया मां के को संग गण देला तैयार नाए सही मुजो बाबो भी दुनिया में वयो अम्मा भी वई अब
अपे जे होंगे मुझी दुआ त घुरला पर अपे जे वञण खां बाद में चाचो आसिम भी इनकार कंदो पियो आहे कोई मांगे संग ॾियण जे लाइ तयार न आहे नबी पाक फरमाए ख़बराए न साधु मां मोहम्मद करीम जी ॻाल्हि पोइ ते न कंदो डाड्या तो सुभान अल्लाह हजरत सैयद रज़ी अल्लाह तआला अर्ज़ कंदो पियो नबी पाक मोहम्मद करीम फरमायो सैयद काथे आ आसिम काथे आ नबी पाक मुझे मोहम्मद करीम जो सहाबी अर्ज़ कंदो पियो आका आसिम त मुझो चाचो आ आसिम द घर आ नबी पाक फरमायो जेका न्याणी तुझे नाले ते आ निकाह जे क़ाबिल आका निकाह जे क़ाबिल इन जे करे मांखे चाचो न पोदे एक तमा दिसण जो सादो रंग जो काड़ा वार भी गुंडीदार दंद भी वड़ा गरीबी हाल अबो भी वयो अम्मा भी वही चाचो संग को न दींदो पिया नबी पाक फरमाओ घबराए न आसम जे दरवाजे ते वञो तुंहिंजो कम आहे परणाण मोहम्मद करीम जो कम आहे अल्लाह मदद कंदो चौन सुभान अल्लाह बोला मौलाना अंदर सा कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि भी इयो वाक़ियो बयान कंदा नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा दरवाजो जो खड़को हजरत आसिम नबी पाक जो सहाबी निकरी आयो मां बादन में चोंदो ए मीर जो नौकरा ए नवाब जो नौकरा ए खान जो मुंसिया ए भोतार जो मुंसिया सहाबियो तमाजे नसीब जो मुकाबलो केरो कंदो तमाजे वक्तन जो मुकाबलो केरो कंदो जेके नबी पाक मोहम्मद करीम जा गुलाम ऐं नौकर डाडा तो सुभान अल्लाह जी जो दरवाजे पे आयो हजरत आसिम रज़ी अल्लाह तआला निकरी आयो हजरत आसिम जी नर हजरत सैयद जे चेहरे ते पया चोंदो पिया भाटरा मां त तुझे मथा नाराज कदे जो मंगनी टूटी वई मां तो के रोकियो मुझे दरवाजे ते नहीं नौकर मां तो के पांजी नेरी दिन जे ला तैयार न आया हजरत सैयद चोंदो पिया तकर न कर न्यापो तमा खणी आयो मां को पुछा तकर न्यापो के जो खणी सद के जो खणी आयो हजरत आसिम चोंदो पियो के के मोकलियो जे उन नबी मां के मोकलियो जे मोहम्मद करीम जो तू भी कलमो पढ़ियो मां भी कलमो पढ़ियो परेशानी जे आलम में दरवाजो बंद कंदो पियो उहा न्याणी ये जुमला बुधंदी पईया चौन सुभान अल्लाह उनी जगह ते हजरत आसिम चोंदो पियो मां पांजी घरवारी सा सलाह त कया मसोरो त कया न्याणी को पुछा त करे अचा नजर त कजा अज अगर को मित्री कंदो जे मां खानदानी मानो आया साल सा सलाह न कंदो न्याणी सा मसोरो न कंदो ए नबी पाक मोहम्मद करीम या साहबा जिया जो घर आयो जे मुझो भाटो हजरत सल नबी पाक जो पैगाम खणी आयो न्यापो खणी आयो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा घरवारी के चोंदो पियो तू जो मसोरो केड़ो तुझी सलाह केड़ी सद की न्याणी जाया न उहा न्याणी जुमला बुधंदी पईया अब्बा फैसले करण जी जरूरत न है चौन सुभान अल्लाह न्याणी चोंद अब्बा तुझी न्याणी मां खुश नसीब आया के जो घोट चूने अब्बो चूने के जो घोट चूने अम्मा चूने मिट चूनन चाचा मामा अब्बा ए मुजा अब्बास तुझे न्याणी जा पत नराला के जो घोट चून वारो मोहम्मद मुस्तफा नजर कजा अब्बा पुछण जी जरूरत न है मशोर जी जरूरत न है सद मां के मंजूर अल्लाह अकबर कबीरा हाथी वही ईमान जे मस्ती में खुशी जे लहरन में लुडंदो नबी पाक मोहम्मद करीम दे आयो हुजूर फरमायो सदत ताला आका मुझो तक मुथियो चाचे माके हा कया नबी पाक फरमायो तैयारी कर अल्लाह अकबर कबीरा पर इमामुल अंबिया फरमायो सद नजर कया न्याणी शर्त दुआ मुझो निकाह पढ़न वारो मुझो मोहम्मद मुस्तफा हुजे चौन सुभान अल्लाह मुख्तलिफ उलमा इन वाक़े जी वजाहत कया नजर तक जा नबी पाक मोहम्मद करीम फरमायो सादा तू जो निकाह पढ़ दो ही मोहम्मद मुस्तफा पर नबी पाक फरमायो सादा मता पान के सामने मां रंग जो सादो दिसण जो सादो नबी पाक फरमायो जदे बारात वठी करे मोहम्मद मुस्तफा हा तुझे आसम दे दरवाजे दे मोहम्मद मुस्तफा ईनो
उन ॾियारे अल्लाह मां मोहम्मद करीम दे हथ दे नौ मोजज़ो ज़ाहिर कंदो नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा जॾहिं हज़रत आसिम जे दरवाज़े ते नबी पाक मोहम्मद मुस्तफ़ा हज़रत सैद के वठी करे ईंदो पियो आहे अल्लाह अकबर कबीरा के घोट बनाए हा सहरन जे दरवाज़े ते अपो वठी वञे अम्मा गॾु हूंदी चाचा गॾु हूंदा मामा गॾु हूंदा सैद तुंहिंजे वफ़ाउनि तां मां कुर्बान वञा जेके घोट बनाए सिंगारे वठी ॼण वारो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा डाडा तो सुभान अल्लाह मां तबा क्यों हीअं पढ़ियो हज़रत सैद साईं जॾहिं हज़रत आसिम जे दरवाज़े ते आया नज़र तक जा अल्लाह अकबर कबीरा जॾहिं गानी क्वार वारे जे दरवाज़े ते ईंदा ॻोठ जा माण्हू निकिरी ईंदा मुहल्ले जा माण्हू निकिरी ईंदा पंहिंजा बि ईंदा परावा बि ईंदा सजणनि जा ॿार बि ईंदा दुश्मन जा ॿार बि ईंदा मां किताबनि में पढ़ियो आहे हज़रत आसिम साईं जे मुहल्ले जी हिकिड़ी दुश्मन जी न्याणी नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा हज़रत आसिम जी न्याणी के चौंदी पई जेको तोखे घोट मिलियो आहे ॾाढो वॾो सुहिणो आहे हुस्न में आला अखियूं बि सुहिणियूं चेहरो बि सुहिणो वार बि सुहिणा चमकदार चेहरो आहे हज़रत आसिम जी न्याणी चौंदी पई सोट मुंहिंजो आहे मुंहिंजे चाचे जो बच्चो आहे हा ॾिसण जो सादो आहे इन अंदाज़ खे ॾिसी करे मुंहिंजो अपो त ॼण तां फिरी वियो हो अल्लाह अकबर कबीरा जॾहिं इहा लफ़्ज़ उन न्याणी जे कननि ते पिया जे घोट वॾो सुहिणो आहे पर गेरनि जी न्याणी इमामुल अंबिया महबूब मोहम्मद करीम जे सहाबी जे हुस्न जी तारीफ़ कंदी पई आहे चओ न सुभान अल्लाह मां त किताबनि में पढ़ियो आहे जॾहिं हज़रत आसिम साईं सिंगार जी करे इन ॾाढ़ी मुबारक हथ हणंदो पियो आहे नबी पाक फरमायो ए पुट सैद ओरे ता मां किताबनि में पढ़ियो आहे जॾहिं हज़रत सैद जी बारात हज़रत आसिम जे दरवाज़े ते ईंदी पई आहे हज़रत सैद सिंगार जी संवार जी नबी पाक मोहम्मद करीम जे कदमनि में आयो नबी पाक मोहम्मद करीम जी नज़र हज़रत सैद जे चेहरे ते पई आहे नबी पाक फरमायो सैद ओरे ता ओरे आयो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा ए नबूवत वारो सॼो हथ मुबारक सैद जे चेहरे ते घुमायो आ त माता भी दूर थी वई रंग भी चो चमकी पयो चओ न सुभान अल्लाह नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा जॾहिं हज़रत सैद जो हज़रत आसिम जे न्याणी सां निकाह थियो आहे रुख़सती जो टाइम चओ न सुभान अल्लाह जॾहिं रुख़सती जो टाइम आयो हज़रत सैद पंहिंजी घरवारी वठी करे जॾहिं पंहिंजे घर जे अंदरि पहुतो आहे कखावा घड़ा सादा घड़ा नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा खजीअ जे फरन जो मुसल्लो पियो आहे मुसल्लो राए हेठि रखंदो पियो आहे घरवारी पुछंदी पई आहे छा कंदो पियो आहे सैद अॼु ॾाढो सुहिणो लॻंदो पियो आहे तुंहिंजे चेहरे जे रौनक जो अंदाज़ ई निरालो आहे सैद तुंहिंजो त रंग बि सादो हो दंद भी वड़ा नबी पाक जो साहबी अर्ज़ कंदो पियो आहे तुझे अपे मुझे चेहरे के ॾिसी करे इनकार कयो नबी पाक मोहम्मद करीम ने नबी पाक मोहम्मद करीम जा नबूवत वारा हथला मुबारक लगा मुझे मुंह में चमक निकरी पई आहे अल्लाह अकबर कबीरा मुसल्लो रखी करे हज़रत सैद मुसल्ले रसूल ते आयो ज़ाल चोंदी पई आहे केड़ी नमाज़ पढ़ंदो पियो आहे जे मां त सादो भुंडीदार गरीब यतीम अज नबी मोहम्मद करीम जे करे अल्लाह मुझी ग़ैबी मदद फरमाई आ शुक्राने जी मां नमाज़ कीअं न पढ़ा चओ न सुभान अल्लाह मुसल्ले ते वेठो आ जॾहिं पहिरीं रकात पढ़ी करे पूरी कया ॿी रकात जे लाइ क़याम में बीठो आ हेॾो हज़रत बिलाल घटी में ऐलान कयो आ हय्या अलल जिहाद चओ न सुभान अल्लाह रकात पूरी करे दुआ जा कलमात चवंदो पियो आहे अल्लाह तोखे त इल्म आहे मां अॼु ख़ुशी जे लहरुनि में आहियां अल्लाह मां घोट वञी करे पंहिंजे घर आयो आहियां अल्लाह अॼु मुंहिंजो ख़ुशी जो मौक़ो आहे पर इन दिलि जे अंदरि ॿिनि शयुनि जी मोहबत न रही सघंदी ज़ाल बि प्यारी आहे निकाह त करे आयो आहियां ॾींहुं बि पहिरियों आहे अल्लाह मुंहिंजे क़ल्ब जे अंदरि नबी मोहम्मद करीम जी मोहबत आहे ज़ाल खे चवंदो
चवंदो पियो अज तुझी कचहरी तुझी महफिल छॾे करे मां जहाद जे मैदान में वींदो पियो नबी मोहम्मद करीम जो सदा साल भी घरवारी भी मोहम्मद करीम जी सहाबियाणी अल्लाह अकबर कबीरा चोंदी पिया सद गाल कबो मता नो घोट तो के समझी करे जहाद ता तो के वन नदन रस्ते मा तो के मता मोटान नजर कया अल्लाह अकबर कबीरा हजरत अम्मा सद जी घरवारी समा सद जी घरवारी जेका पांजे मथे दे चादर लाए करे हजरत सद जो चेहरे के लिपेंदी पई लिपेती दी पईया सद चोंदो पिया छा कंदी पईया सद मता तो के नो घोट ॾिसी करे मोटाए इन जे करे निकाब थी हणाए के बुधाए जाना वनी मोहम्मद करीम जे मोहम्मदी काफिले में शामिल थी जाता त फख्र सा मुंहिंजो भी कंदो चो थी पए चवण सुभान अल्लाह अज आलमन जा जलसा हुंदा महीनो अगे चर्चो मुल्लन जो जलसो न वंजा मता नुकसान थी पवे बम लगी पवई अल्लाह अकबर कबीरा मां बादन में चोदो जे आलमन जे कचहरी में वल्ला फजल रहमान जे हक वारे काफिले में मौत जियो सोदो सस्तो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा मानो चोंदा मुल्ला के खा देला बयान कंदा दी जे हथ में कुरान खणी करे बयान करने वो भी जालिम चोंदा मुल्ला देखा तो करे जे ये हक के मैदान में हक जा जुमला चोने मुल्ला देखा तो करे वजो तका दे वनो मुझे हाथ में कुरान नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जे करे मुल्ला फजल रहमान सट कयो तैयारी मुकम्मल जो कफन सिर सा बदी करे मैदान में इंदा दे कुरान जे करे जान वई सौदो सतो अमा की मालूमात राशिद महमूद सुमरे जे मथा तालो हमलो जो असा के उस्ताद मोहतरम साईं सऊद अंदल साहब बुधायो यो इशारो ए सुमरा साहब सियासत जो कम छड़े रे हक दा जुमला छड़े रे अल्लाह अकबर कबीरा त उनी राती राशिद महमूद सुमरे ऐलान कयो ए फजल रहमान जो काफिलो न बीठो न बेहंदो नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो जमीयत जे जवान जा दिसी जज्बा थरी वींदे जमीयत जे जवान जा दिसी जज्बा थरी वींदे सुताशी है तो जगाए सुताशी है तो जगाए जे पया जागी तो खरी वींदे जमीयत जे जवान जा दिसी जज्बा थरी वींदे जमीयत ही जमात दा वलियन जी अमानत ॾाढा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा नबी पाक मोहम्मद करीम जो साहबी हजरत जे चेहरे पे चादर लिपेटी पया जहाद जे मैदान में रड़ियो करे नबी सा गद तलवार को हलाए वो हजरत सदा मां किताब में पढ़वा हजरत सद रड़ियो करे ऐलान कंदो पियो जालिम मां शादी त नहीं कया पर नबी मोहम्मद करीम जे करे जो खुशी मां छड़े करे नबी पाक मोहम्मद करीम जो साथ ॾिनो हजरत सद ईमान जे मस्ती में बहादुरी जो इजहार करने शहीद थियो नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा जे जिहाद वारो मैदान हेडे होडे थियो दुश्मन पांजा लाशा खणिया मुझे मोहम्मद करीम जा साहबा पांजन जा लाशा खणी आया नजर तक जा इमामुल अंबिया सिफन के चीरी दे गुजरा नबी पाक मोहम्मद करीम जी चादर ते नर पया इमामुल अंबिया जे अखिन में पानी वही आयो नबी पाक जो साहबी अर्ज कंदो पिया आका अमा जे अखिन में गोड़ा नबी पाक फरमायो इन जवान जो जिस्म तमा छो न खणी आयो आका हे त पांजो त कोन पियो लगे नबी पाक फरमायो जे चेहरे पे चादर मां मोहम्मद मुस्तफा नबूवत वारे कुवत ताकत वारे रोशनी जे अंदर सुञातो हे मां मोहम्मद करीम जो सदा
चौन सुभान अल्लाह। वो हजरत सैदा रब्बे मोहम्मद जो कसम हजरत सैद वो सहाबिया जो निकाह पढ़ण वारो मुझो मोहम्मद जो जनाज़ो पढ़ण वारो मुझो मोहम्मद जेके कब्र में लाइण वारो मुझो मोहम्मद जिने दफन करे इमामुल अंबिया निकरी आया तो नबी पाक मुर्गी पया हुजूर फरमायो मां मोहम्मद मुस्तफा मथे दो नजर कया चाजे करे तमाशा दे नजर में नबी जे नजर में जमीन आसमान जो फर्क हुंदो आ। अल्लाह तबारक व तआला नबी के नबूवत दे करे पावर दींदो आ कुवत दींदो आ ताकत दींदो आ। नबी पाक फरमाईंदा मां मोहम्मद मुस्तफा जने मेराज करे मां मोहम्मद मुस्तफा मोटी आयो तो मां मोहम्मद मुस्तफा कारी रुंज में परे का मोहम्मद अकबिल भी सुञाणींदो। यो नबी जे नबूवत जो पावर आ ये इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जा सहाबा अल्लाह अकबर कबीरा इन कुरान जेरा एडी कुर्बानिया मावा के जे अधूरो सदियो पे वन्या प्रेम जी कमिया न रखजा अल्लाह अकबर कबीरा इन कुरान जेरा सहाबा जी कुर्बानी इन कुरान जेरा सहाबा जे जान इज्जत जी कुर्बानी बुखारी जे अंदर इंदो आ जुल्द नंबर अव्वल सिफो नंबर 10 नबी पाक फरमायो अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदी औ कमा काल नबी पाक फरमायो हकीकी मुसलमान हुआ जेदे हथन ज़बान का मुसलमान महफूज हथन सा के जो कत्ल न करे ज़बान सा के जी गिला न करे तमाशा दे हथ न जुल्म करे छड़या नजर न कीस करे छड़या पैर न सितम करे छड़या अल्लाह अकबर कबीरा जमा के मालूमात तमाशा जी मुसलमानी तमाशा जो ईमान इन्हीं जगह ते बीठो आ। मियां वाली जे अंदर 7 ॾींहनि जी न्याणी ज़ालिम 5 गोलनि जो खाज बनाई हे तमाशा जी मुसलमानी आ। असां जे मदई जे अंदर बकरनि जे पुराणे तकरार ता 9 जवान कत्ल थिया पंहिंजे सकर जे अंदर शेख बरादरी जे दोस्तनि जे अंदर हावड़नि जे तकरार ता 5 मर्द सही औरत सजवान हलिया विया हे तमाशा जी मुसलमानी आ। हे तमाशा जी नबी पाक जी तालीम काथे भी थिया तमाशा जो किरदार काथे भी थोआ। नबी पाक जो सहाबी हजरत अब्दुल्ला इब्ने उमर दादा तो सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला इब्ने उमर तो फरमाए मां इमामुल अंबिया दा काबे जो तवाफ पियो कया नबी पाक फरमायो ए काबतुल्लाह तुजी भी इज्जत मथे आ अजमत मथे आ हुरमत मथे आ पर नबी पाक फरमायो ए अल्लाह जा काबा हा हिकड़ी दुनिया में हस्ती आ जंहिंजी हुरमत काबतुल्लाह खां भी मथे आ। हज़रत अब्दुल्ला इब्ने उमर तो फरमाया मां कन्न जूं टोटियूं खोले नबी पाक मोहम्मद करीम दे तवज्जो कयो चौन सुभान अल्लाह। नबी पाक इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा शफकत वारो नबी आ फज़ले रब्बुल ओला फज़ले रब्बुल ओला और क्या चाहिए मुस्तफा मिल गए और क्या चाहिए। दादा तो सुभान अल्लाह साहबी तो फरमाए हुजूर फरमायो ए काबतुल्लाह तुझी भी हुरमत वडिया तुझी भी इज्जत वडिया तुझी भी अजमत वडिया पर नबी पाक मोहम्मद करीम फरमायो ए काबतुल्लाह एक मुसलमान जी जान जी कीमत नबी पाक फरमायो एक मुसलमान जी जान एक मुसलमान जी इज्जत एक मुसलमान जी अजमत एक मुसलमान जी लज्जे आबरू जी हुरमत अल्लाह जे काबे खां भी मथे आ। नबी पाक मोहम्मद करीम जो ऐलान मुफ्ती मोहम्मद तकी साहब लिखियो आ जे ना तो कई मुसलमान जो कत्ल कयो आ जो तो उन अल्लाह जे काबे जा टुकर कया के जी जमीन फबाई जो उन अल्लाह जो काबो डायो के जो हक दबायो जुल्म कयो कीस कयो नबी पाक फरमायो अज़्ज़ुल्मु ज़ुल्मात यौमल क़ियामा नबी पाक फरमायो जुल्म वारा मानो कयामत वारे ॾियारे अंधेरे में हूंदा उधारे में हूंदा। नबी पाक मोहम्मद करीम जो ऐलान
चओ न सुभान अल्लाह। सहाबा कुरान जी दामन वरतिया नजर कजामा वादन में चोधो अबू बकर मोहम्मद करीम जो कलमो पढ़े करे कुरान जी दामन वर्दो सिद्दीक बन जियो उमर फारूक बन जियो हजरत उस्मान नबी जी दामन वरतिया जिन्नूरैन बन जियो अली हैदर करार बन जियो हजरत हमजा सईद शुहदा बन जियो हजरत खालिद बिन वलीद मोहम्मद जी तलवार बन जियो। चओ न सुभान अल्लाह। अली अबी दामन वरतिया हिन कुरान वारी चओ न सुभान अल्लाह। चाजे करे असा आले बैत के भी मनण वारा आले मोहम्मद के भी मनण वारा असहाबे मोहम्मद के भी मनण वारा अज़वाजे मोहम्मद के भी मनण वारा मता को एरो गेरो नथू खैरो चले वहाबी अली के न मनींदाली रब्बे मोहम्मद जो कसम मुजा 72 रब दे कुरान दे मता अली कुरान जो दीवानो अली तौहीद जो परवानो अली तो हुआ जरे जहाद दे मैदान में तलवार खड़ी करे लोडाईंदा दुश्मन जा पुजू भनी विजंदा वो हजरत अलिया माबादन में चोंदो अली अलिया हक जो वलिया शेरे जलिया असा भी वर्ती अली वारी गलिया अली हाजिया अली काजिया अली आलिमा अली आबेदा अली जाहिदा अली साबेरा अली शाकिरा अली मुहक्किका अली मुदक्किका अली काजी अली नमाजी। मां सोहणे अली जो गुलाम हाँ मां सोहणे अली जो गुलाम हाँ हसन हुसैन जे बाबे साईं के तकंदो सलाम हाँ मां सोहणे अली जो गुलाम हाँ। डाडा तो सुभान अल्लाह डाडा तो सुभान अल्लाह। जे हजरत अली जो मकाम बयान करने जे वहाबी देखावा देला बयान करना जी मुझे हथ में कुरान जे मां हजरत अली जो बयान देखा दिला कया बो अल्लाह मुझी दुनिया आखिरत बिगाड़े भई हथ कुरान जे मचा रब्बे मोहम्मद जो कसम मां बादन में चोदो दुनिया हजरत अली जे इश्क जो नालो इस्तेमाल करे दुनिया के लुटियो जे फांसी जे फंदे के मथे जो झूमर समझी अली जी तारीफ गाया जान जमियत जा। चओ न सुभान अल्लाह। तकबीर शाने सहाबा शाने अहल बैत शाने अली मुर्तजा वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया हस हस केड़ा खुदा विच हस हस केड़ा खुदा विच सर जान है कटाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया। डाडा तो सुभान अल्लाह। मौजू हलंदो पियो अली अलिया शाम जे मुल्क मां हजरत अली जे इमामत में एकड़ो काफिलो आ हजरत अली मुसल्ले रसूल ते आ। चओ न सुभान अल्लाह। जेको अजो अली जे मोहब्बत जी दावा कंदो आ मुसल्ले ते माकोड़ो चक हणंदो यार रकात भुली वेंदो हजरत अली तो उहो कंधारा जे तीरन तलवारन जे बारस में अल्लाह जी नमाज में सदिया। चओ न सुभान अल्लाह। हजरत अली जे हजरत अली रे शाम जे मुल्क मां काफिलो आयो हजरत अली इमामत वारे मुसल्ले ते आ नमाज पूरी कया सलाम फेरियो आ काफिले जे विच कतार मां नौजवान हजरत अली जे चेहरे दे घूरे घूरे तकींदो पियो आ। हजरत अली हिकमत वारा गुर सिखाई नबी पाक गवा नबी पाक जो सहाबी हजरत अली उठी आयो चाजे करे मां अली जे चेहरे में सारो कतार वडे तवज्जो सां ॾिसंदो पियो आ अली अली तू आ या को ॿियो आ अली त सागो आ अली खैबर वारो किलो तू फतह कयो आ हा मां अली कयो आ वो दरवाजो जेको 80 इंसान खणी न सघिया हा अली तू हिकड़े हथ दा खणी करे फिटो कयो आ अली सागो आ या अली ॿियो आ। हजरत अली फरमायो अली त सागो आ ज़मानो सागो आ वक्त सागो आ। हजरत अली फरमायो जे टेम ते अली दरवाजो उखाड़ियो आ उन टेम ते अली जी जिस्मानी ताकत नहीं अली जे ईमान जी ताकत ही। चओ न सुभान अल्लाह। हजरत अली उहो साहबिया हजरत अली के हिन उम्मत जो इमामुल अंबिया जज सॼो आ।
चवो न सुभान अल्लाह। हज़रत उमर जो ज़मानो आ मां बाद में चवंदो आ उमर वा त उमर आ न त मौत आ उमर भी उमर आ। उमर नबी पाक जो उहो सहाबी आ जे गलन सां जे घटन सां उमर ईंदो हो शैतान भी राहूं छॾे वेंदो हो वो हज़रत उमर आ। हज़रत उमर जो ज़मानो आ चवो न सुभान अल्लाह। तुम्हें यारो मुबारक हो उमर इब्ने खत्ताब आया उमर इब्ने खत्ताब आया। खुदा से मांगा था मैंने खुदा से मांगा था मैंने दुआओं का जवाब आया। उमर इब्ने खत्ताब आया है तो अनी तो बिछा दो पर की राहों पर। उमर आया है न जाने को खुदा का इंतखाब आया। उमर इब्ने खत्ताब आया। हज़रत उमर जो ज़मानो आ चवो न सुभान अल्लाह। हिकड़ी पाड़े पाड़े जी औरत आ हज़रत उमर ॾे दां खणी आई। उमर वक्त जो हाकिम आ अदील हुक्मरान आ। रात देर सां मुझे घर जो दरवाजो करजो दर ते आयम सजना मुझे पाड़े जा नौजवान मुझे मुड़स के चोरी ते वठी आ। पाड़े वारा मोटी आया पर मां वारो मुड़स मोटो न आहे। 3 ॾींहं गुज़री आ क़त्ल जो शक आ। नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा। अॼु कोर्ट जे अंदर सालों साल केस हलंदा जुतिन जा तराक सी वेंदा पर जज ज़ालिम केस हल न कंदा। हज़रत उमर उहो जज ठक में केस जा हल कढंदो। चवो न सुभान अल्लाह। हज़रत उमर फरमा अम्मा घबराइन ना ये उमर जी अदालत आ फारूक आदम जी अदालत आ। हज़रत उमर शनी के घुरायो पर हज़रत उमर पुछी पुछी थकजी पियो पर ज़ालिम मंझन कोन पिया अचानक आयो मुंहिंजो हैदर। चवो न सुभान अल्लाह। हज़रत अली अर्ज़ कंदो पियो उमर हे फ़ैसिलो मुझे हवाले कयो आऊं पियो उकलाया इन मां इहा मानो न वठजो उमर में सलाहियत न हुई। हा जेको अल्लाह जड़ा कम वठे रब जी मर्ज़ी आ। असां के पढ़ायो त हिक उस्ताद केॾे बुखारी पढ़ी केॾे तिरमिज़ी पढ़ी केॾे जलालैन पढ़ी। नज़र कजां मदरसो सागो आ गुलशन सागो आ बाग सागो आ कि इमाम बणजी आ कि खतीब बणजी आ कि मुअज़्ज़िन बणजी आ कि मुअल्लिम बणजी आ कि मुदर्रिस बणजी आ कि फ़क़ीह बणजी आ कि मुहद्दिस बणजी आ कि मुफ़स्सिर बणजी आ कि मुहक़्क़िक़ बणजी आ। जेको अल्लाह जहिड़ो कम वठे रब जी मर्ज़ी आ। नज़र कजां हज़रत अली आयो उमर फ़ैसिलो मुंहिंजे हवाले कर सजना नौजवान। हज़रत अली छा कंदो आ 5 खे अलॻि करे हिक खे अलॻि कयो अथई। जेके 5 अलॻि कया अथई मस्जिद नबवी जे हिक पिलर सां ॿधंदो वियो हिकिड़ो जेको बची वियो उनखे कुंड में खणी आ। हज़रत अली फरमायो हक़ ॻाल्हि आ नरमी जो मामलो थींदो जो अली जी अदालत आ। अली पुछंदो पियो आ हक़ ॻाल्हि आ अली मां क़त्ल कोन कयो आ मांखे लॻे थो पियो नज़र त कजां तूं क़त्ल कयो आ पर हज़रत अली सां मञींदो कोन पियो आ। हज़रत अली तुंहिंजो वाह जो अक़ल आ। अली नुक्तेदान सहाबी आ अली अक़लमंद सहाबी आ अली दानाओ सहाबी आ। अली जेको इल्म सिखियो आ उस्ताद मुहम्मद आ तक़वा हासिल कई आ उस्ताद मुहम्मद आ परहेज़गारी मिली आ सिखियो मोहम्मद खां। नज़र कजां अल्लाह अकबर कबीरा। हज़रत अली छा कंदो आ कुंड में अकेले के खणी आ। हज़रत अली कावड़ में जुमला ॻाल्हाया अल्लाह अकबर कबीरा 3 मरतबा अली कावड़ जज़्बात में जुमला चया जेके ॿाहिरि मस्जिद नबी में ॿधा वेठा हिक तां कया। अली कावड़ में थो ॻाल्हाए लॻे थो असां वारे यार कम लाहे छॾियो हालांकि उन ॻाल्हि मञी न आहे। हज़रत अली उन खे छॾे करे जीअं जो ॿाहिरि आया तव्हां कंदा अली क़त्ल असां कयो आहे नरमी जो फ़ैसिलो फरमा। हज़रत अली जड़ा के फैसला ही न करे सकंदो सुभान अल्लाह। हज़रत उमर जो हज़रत उस्मान जो ज़मानो आ चवो न सुभान अल्लाह। हज़रत उस्मान जो ज़मानो आ को शख्स आयो उस्मान अल्लाह जी कुदरत इहा थी पई मांखे पखर वारियो हिक रात में हुनखे भी ॿार जाओ आ रात जो वगड़ो आ
दियो पियो बरे कुकड़ जो थी दियो पियो किरी दियो पियो भजी उधारो थियो बई बार गड पया नजर कजा ए उस्माना बार त बई मुंजा पर हिकड़ी मां जे ज़ालन मां हिकड़ी घरवारी चलाकी करे बार तब्दील कयो आ हुअ थी चए पुट मुंजो आ न्याणी तुंजी आ हुअ थी जे नन्ना न्याणी तुंजी आ तमा भी न्याणियुनि वारा वेठा हो रब्बे मोहम्मद जो कसम मां कसम खणी तो चवां त न्याणी पुट लिखो मथे आ चवण सुभान अल्लाह अते मूसा जो ज़मानो आ कबीरा हकीकत मां साईं ॾिठो जेको मां ॻाल्हायो तो ॿुधो हज़रत मूसा कलीमुल्लाह चवण सुभान अल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते वेंदो पियो आ कोहे तूर ते वेंदो पियो आ ते शख्स अर्ज़ कयो मूसा काॾे वेंदो पियो आ नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा हज़रत मूसा कलीमुल्लाह फरमायो वञा तो रब करीम सां कोहे तूर ते कलाम करण जे लाइ मूसा मांखे रब करीम न्याणियुनि जा त धण ॾेई छॾिया पर पुट ला सिकंदो पियो आ अल्लाह अकबर कबीरा हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ कयो अल्लाह फलाणो तुंहिंजो बानो अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा मूसा अर्ज़ कंदो पियो अल्लाह न्याणियूं त तूं रब करीम अता कयूं अल्लाह पुट ला सिकंदो पियो आ अल्लाह पाक फरमाया मूसा मां अल्लाह पुट ॾेई करे कुराड़े अबे अम्मा जो दुनिया में सहारो बनाईंदो आ रब फरमाया मूसा जेके मां अल्लाह छड़ियो न्याणियूं ॾींदो आ तंहिंजो सहारो मां अल्लाह पाण थींदो चओ न सुभान अल्लाह नजर तक जा वाक्यो पूरो क्या मां पंहिंजी ॻाल्हि ख़त्म पियो कयां अते उस्मान जो ज़मानो आ उस्मान ॿार त ॿई मुंहिंजा पर हूअ चवंदी पई आ पुट मुंहिंजो आ न्याणी तुंहिंजी आ साईं ॿार त ॿई मुंहिंजा पर माइन जो जहिड़ो कोन थो वञे इन ॻाल्हियुनि ते साईं गुलाम मुस्तफा रोशनी विझंदो मां ॾिसां थो कुझु कि अहिड़ा हूंदा जेके कुझु धक लॻंदा हूंदा माइन जो जहिड़ो बि दलाह बना दे हज़रत उस्मान खत लिखियो हज़रत अली दे दुनिया जा सब वली कठे कर तू भली पोए बेशान में अली मथे मथे बबुरले वारा सादा तू काथे अली जो शान बयान कनो तो सुभान दुनिया जा सब वली कठे कर तू भली पोए बेशान में अली मथे मथे वरी हीअं बि चयो मां मने जो न है दर के अखियुनि खां काणो अली आहेराणो ऐं नबीअ जो वञाणो सिराज अलीअ जो पयो शान गाइबो अब्बासी है दरी सदाए लिखी सा मालिका अली जा मरतबा हर मैदान में अली मथे मथे अत उस्मान सही खत लिखियो हज़रत अली दे हज़रत अली आया हज़रत अली फरमायो भाई घर वारो तुंहिंजो सही भाई घर वारो मुंहिंजो हज़रत अली फरमायो वञ ॿिन्ही ज़ालनि जी थञ कढी आ त मां अली फतवा ॾे चओ चओ सुभान अल्लाह ये अजु जो कादी ना है महबूब मोहम्मद करीम जो सहाबी हज़रत अली जो काजी ॾाढा जो सुभान अल्लाह आयो हज़रत अली फरमायो हाणे हिन औरत जी थञ जो भी वज़न कर हिन जो भी वज़न कर हज़रत अली फरमायो जंहिं माईअ जी थञ वज़न या पुट जी औलाद इन्ही जी आ मां पंहिंजे पाक नबी मोहम्मद को ॿुधो आ जे औरत खे अल्लाह पुट जी औलाद अता कंदो आ उन माईअ जी थञ वज़न थींदी चवना सुभान अल्लाह असा आले बैत मोहम्मद के मनण वारा असहाबे मोहम्मद के मनण वारा मुझो अकीदो आ मुझे वर्णन जो अकीदो आ असा उलमा देवबंद वारन जी ते सीधे काई भी नमाज मुकम्मल न थींदी आ जे सीधे आले मोहम्मद जो जिक्र न हो असा जी जोर नमाज फजर नमाज इशा नमाज मगरिब नमाज अजीजो असा जे नमाज ते सीधे मुकम्मल न थींदी आ जे सीधे आले मोहम्मद जो जिक्र न होंदो आ रब्बे मोहम्मद जो कसम आ तू पंजतन के पाक मनींदो आ मुझो ईमान है अकीदो आ त मुझे मोहम्मद जो सारो घराणो पाक चओ चओ सुभान अल्लाह अना टे मुझे मां ॻाल्हायां सिन सिन वरदान मां कोन ॾिठो साईं छो त वॾो थी करे मुझे वॾो एहतराम कंदो आ प्रोग्रामन में
अल्लाह तबारक व तआला संजन जी उम्र में सेहत में बरकत फरमाए जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो अञा मां तर्जुमो कोन कयो जंहिं मफ़हूम जंहिं मां पंहिंजे टॉपिक ते हलां पियो अञा अचां हां जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजी हाज़िरी दोस्तनि जी तशरीफ़ आवरी दोस्तनि जो जानी माली तावन ही मेहनतूं कावशूं कोशिशूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही में मंज़ूर मक़बूल फरमाए जंहिं बि दोस्तनि सां जमा सगुरी तावन कयो आहे अल्लाह जे माल में उम्र में जिंदगी में बच्चन में बरकत फरमाए। अरे माली न दे गाली, अरे माली न दे गाली, हमने बिगाड़ा है क्या तेरा, ये चमन है सैर करने का, न घर तेरा न घर मेरा, हिन भलारी जुए मां व्या केई लाल लॾे, न पोढ़ पते न जवानीअ ते, न सजे न जॾे, सिराज मौत को छॾे, आख़िर राही राह जा वमा